एसएसपी हैदराबाद डॉक्टर फारूक लंजार बदली। घर वजीर जो पर्सनल स्टाफ ऑफिसर मुक़र्रर। फारूक लंजार की जाइ ते अदील अहमद चांजो के एसएसपी हैदराबाद मुक़र्रर कियो वियो। नोटिफिकेशन जारी। हैदराबाद की वकील बिरादरी एसएसपी हैदराबाद डॉक्टर फारूक लंजार के हटाइण जो मुतालबो कियो हो। एसएसपी हैदराबाद डॉक्टर फारूक लंजार की बदली। हैदराबाद सेशन कोच में वकीलन पारा लगल धरणो जशन में तब्दील। रक्स वकीलन पारा सुभाणे हैदराबाद का कराची ताईं लॉन्ग मार्च जो ऐलान बरकरार। हाई कोर्ट बार एसोसिएशन के सदर अयाज हुसैन तुनियो चयो आहे त सुभाणे ऐलानियल वकील मार्च हर सूरत में थींदो। हाई कोर्ट बार एसोसिएशन के सदर अयाज हुसैन तुनियो पारा सिंधु दरिया ते ठहंदड़ किनालन खिलाफ हफ्ते अंदर कॉन्फ्रेंस को ठाइण जो ऐलान। सिंध सरकार का पोइ इरसा बि पाणी खोट जो अलर्ट जारी करे छॾियो। इरसा पारां जारी कयल ख़त में चयो वियो आहे त तरबेला ऐं मंगला डेमन में कुछ ॾींहनि अंदर पाणी डेडलाइन ताईं पहुची वेंदो। जल्द बरसात न पई त सिंध ऐं पंजाब में पाणी खोट 35 सैकड़ो ताईं पहुची वेंदी। इरसा जे डायरेक्टर ऑपरेशन चइनी सूबनि जी आपाशी खातनि खे पाणी खोट खां आगाही ॾेई छॾी। सूबा कंहिं बि अणवणंदड़ सूरत हाल खां बचण लाइ एहतियाती कदम खणनि। पाणी एहतियात सां इस्तेमालु कयो वञे। सूबनि में हिन वक़्तु पाणी विर्छ रन ऑफ रिवर तहत कई पई वञे। डेमन में गॾु न पियो थिए। कुछ मीडिया हाउसेस वर्कर्स के ॿिनि महीननि खां पघार न पिया ॾियनि। जेके मीडिया हाउसेस पघार नथा ॾियनि उन्हनि जो बिज़नेस बंदि कयो वेंदो। हुकूमत पघारनि जे हवाले सां कंहिं ख़ानगी इदारे खे बाउंड नथी करे सघे। साफ़िन खे प्लाट न वेंदा। तश्कील संधेलो जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पोयरनि जी सहायता कई वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून जो कराची में प्रेस क्लब में इफ्तार पार्टी खे ख़िताब चयाईं बानी पीटीआई लाइ दुआ है त जेल मां निकिरी अल्लाह उनखे अकल ॾिए। फेक न्यूज़ के हवाले सां मीडिया पंहिंजो पाण जो एहतसाब करे।